हफ्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तव्हां सभिनी खे भली का। शागिर्द साथियो, ज़िंदगी बंदूक जी आख़िरी गोली आहे, आख़िरी गोली। उनखे फज़ूल न विञायो, हवाई फायर न करियो। फज़ूल विञाइण जी गुंजाइश ई कान्हे का। आया हूंदा अव्हां खां पहिरीं के, अव्हां खां पोइ बि ईंदा, पर अव्हां न आया न ईंदा। सो उन जे करे पंहिंजे पाण जी सूरत में अव्हां हिन दुनिया में पहिरियां ऐं आख़िरी इंसान आहियो। पंहिंजा कम पोयनि जे लाइ न छॾियो। जेकॾहिं रस्ते तां बि हलो था ऐं जेकॾहिं को कंडो या पत्थर पियो आहे, इहो सोचे गुज़री न वञो त तव्हांजे पोयां कोई ॿियो ईंदो ऐं उहो खणंदो। जेकॾहिं ईअं सम्झो था त पोइ ज़ाहिर आहे त तव्हांजे पोयां कोई अहिड़ो अचे जेको तव्हां खां त घटि में घटि बहितर हुजणु घुरिजे, त पोइ शागिर्द साथियो, तव्हां खां बहितर छो? तव्हां पाण ई बणायो पंहिंजे पाण खे बहितर। बहितरी जी गुंजाइश कंहिं ॿिए जे लाइ न छॾियो, कंहिं पोइ ईंदड़ माण्हूअ जे लाइ न छॾियो। शागिर्द साथियो, रोज़ स्कूल अचो था, पर ज़िंदगी दोहराव जो नालो न आहे। हर ॾींहुं नओं हूंदो आहे। गुज़रियल ॾींहुं, गुज़रियल वक़्तु कॾहिं मोटी नाहे अचणो। सो हर ॾींहं खे सम्झो पहिरियों ऐं आख़िरी ॾींहुं। पंहिंजे हर अमल खे सम्झो पहिरियों ऐं आख़िरी। पंहिंजे पाण जी अहमियत खे सम्झो ऐं पोइ पंहिंजे पाण खे कारगर बणायो। ज़िंदगी बंदूक जी आख़िरी गोली आहे, इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारे छॾियो। ऐं आख़िरी गोली सां हवाई फायर नाहे कबो, निशानो कबो आहे। बिल्कुलु दुरुस्त निशानो ज़िंदगीअ खे सजायो। शागिर्द साथियो, अचो त हाणे लतीफ़ सरकार जो बैत ते हलो। सुका सुंड कच्छन में खर कणा पेरे, ट्रिमंदे नेणे आके खाहोड़ी गलिया। सुका संड कच्छ लतीफ़ अहिड़ियुनि खाहोड़ियुनि, अहिड़ियुनि सनासियुनि ऐं जोगियुनि जो ज़िक्र कयो जे ऋण था रोली, जे जबन था झाली ऐं पोइ रुञ ऐं उञ जे सफ़र में हलंदे जलंदे उन्हनि जो पाणी खुटी थो वञे, उन्हनि जी खाद खुराक खुटी थी वञे। सुका संड कच्छ यानी पाणीअ जूं सांदारियूं सुकल, खर कणा पेरे, पेरनि में पुराणे दौर जा सख़्त जूता, ट्रिमंदे नेणे, ॾुखनि में, तकलीफ़नि में, सूरनि में हलंदे हलंदे जलंदे जलंदे उन्हनि जूं अखियूं टिमण लॻियूं आहिनि।
आंके खाहोड़ी गॾिया अहिड़ा माण्हू अव्हांखे गॾिया हक़ ऐं सच जी राह ते हलंदे पंहिंजी ज़िंदगीअ खे सजायो बणाईंदे पंहिंजे माण्हुनि जे लाइ पंहिंजे वतन जे लाइ वतन जे कख पन जे लाइ सूर सहंदे दुख काटींदे दर्दनि में तकलीफ़नि में गारींदड़ अव्हां माण्हू ॾिठा ॿुधा। यादि रखो शागिर्द साथियो, लतीफ़ हिकु दौर जो शाइर न आहे, हर दौर जो शाइर आहे लतीफ़। सो तव्हांखे चवे थो पंहिंजे आसे पासे पंहिंजे घर तड़ में शहर बहर पंहिंजे वतन में पंहिंजे दौर में पंहिंजी दुनिया में तव्हांखे अहिड़ा माण्हू ॾिठा ॿुधा। तारीख़ जे कंहिं बि दौर में तव्हांखे माण्हू ॾिठा अहिड़ा ॿुधा हक़ वारा सच वारा? जेकॾहिं हा त पोइ शागिर्द साथियो तव्हां बि उन्हनि जो आदर भाव करियो, उन्हनि जे सथ जा साथारी बणिजो, पंहिंजे लाइ पंहिंजे ईंदड़ नस्लनि जे लाइ पंहिंजे वतन जे लाइ पंहिंजी क़ौम जे लाइ जबल जाॻियो, ॾुख काटियो, सूर सहो, ज़िंदगीअ खे सजायो बणायो। इन ई रीत शागिर्द साथियो हाणे अचो त शागिर्द साथियुनि जा कुझु बैत था ॿुधो। साईं सदाईं करीम मथे सिंध सुका दोस्त मिठा दिलदार आलिम सबा बात कानी। आगम ई न अंग जहिड़ो पसंद प्रींजो सेड़न री सैयद चई रू न रचन रंग सहसी थिया सारंग जानी अयजू। ऐं तव्हां ॿुधा यकीनन अव्हांखे वणिया हूंदा। अव्हां बि पंहिंजे आवाज़ में लतीफ़ जो को बैत रिकॉर्ड करे असांजे हिन नंबर ते मोकिलियो, असां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। सदाईं जे लाइ जिए लतीफ़।